नाज़रीन, आपको बताते चलें कि गवर्नमेंट डिग्री कॉलेज टर्नो मोहम्मद खान में ऐसा से किफ़ालत प्रोग्राम के ज़रिए गरीब बेवा ख़वातीन के आने वाले पैसों में से डिवाइस एजेंसी की जानिब से 1000 रुपये कटौती के खिलाफ मुतासरीन का प्रेस क्लब के सामने एहतजाजी मुजाहरा। मज़ीद इनका क्या कहना है, आओ इनकी ज़बानी सुने। जिलो डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान टालपुर टाउन में वेठो आहियां। सुबुह जा मुंहिंजा ॿार बचा आया आहिनि। असीं 8 बजे जा वेठा आहियूं। टोकन जा मैसेज जा पैसा आया आहिनि असांजा 12,000 रुपया। ऐं उते डिग्री कॉलेज में हज़ार रुपया कटीनि पिया रिश्वत ते कार्ड हलाइनि पिया ऐं मशीनूं बंदि करे घर विया हलिया आहिनि। इहो महिरबानी करे तव्हां ॾियो, असां ग़रीबनि खे पैसा ॾिना वञनि ऐं उन्हनि जे मथां कुझु चवण वारो कोन्हे। मायूं वीचारियूं वापसि वञनि ॿियूं। 4-5 ॾींहं खां जेके ॿाराड़िया माण्हू अचूं था वञूं था अचूं था वञूं था, असांखे पैसा ॾिनी कोन था। चवंदा त रिश्वत ॾियो 1000 रुपया, पोइ तव्हांखे जेको 12,000 इमरान खान वारा मैसेज रखंदा वञनि। हीअ मुंहिंजी घरवारी जो कार्ड आहे। मूंखे 2 न्याणियूं आहिनि, असांखे मिली कोन्हे पैसा। महिरबानी करे असांखे ॾिना वञनि ऐं रिश्वत ते को पाबंदी कई वञे, माण्हू छॾिया वञनि मथे। पैसा कटनि पिया, 12,000 मिलनि पिया, उते पैसा पिया कटनि। घणा कटनि पिया? 1000 चइनि पिया, 2-2 चइनि पिया, जे कटनि पिया। उते पुलिस वुलिस कोन्हे छा? उते सभु वेठियूं आहिनि, का शइ बि कान पिया करनि।